कि श्रीमद भागवत महापुराण ऐं श्रीमद भगवत गीता ॿई नाला मिलता जुलता आहिनि। अॼु तक लखनि माण्हुनि खे पतो ई न आहे कि गीता कंहिंखे चइबो आहे, भागवत कंहिंखे चइबो आहे। या कंफ्यूजन छो ईंदी आहे? छो जो गीता जे साम्हूं बि श्रीमद जुड़ी वेंदो आहे, हा न? ऐं भागवत जे साम्हूं त जुड़ियल ई आहे श्रीमद भागवत महापुराण। त अक्सर माण्हू गीता खे भागवत, भागवत खे गीता सम्झी वेंदा आहिनि। हाणे ध्यान ॾेई ॿुधो, गीता त नंढी सी पुस्तिका अथव। गीता में भगवान कृष्ण जी उहा वाणी आहे जेको अर्जुन खे भगवान ज्ञान ॾिनो आहे महाभारत जे विच में। गीता में केवल 18 अध्याय 700 श्लोक है। चाहियो तो 3-4 घंटे में पूरी गीता पढ़ी था सघो। ॾाढी सरल ऐं वेदन शास्त्रनि जो सभु निचोड़ भगवत गीता में। भगवान चवनि था गीता जो जेको प्रचार करे उहो मूंखे सभिनि खां प्यारो आहे। गीता पढ़ण वारो, ॿुधण वारो, ॿुधाइण वारो, सम्झाइण वारो, चवण वारो, राह ॾेखारण वारो, इहे भक्त मूंखे जेका प्यारा आहिनि, अरे 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 एतिरा प्यारा अर्जुन न मूंखे कोई भक्त पहिरियों हुया, न हाणे आहिनि, न अॻिते थींदा। जेके गीता जो प्रचार कंदा उहे मूंखे सभिनि खां वधीक प्यारा आहिनि। गीता में श्री कृष्ण जा वचन, या तो गीता ऐं श्रीमद भागवत महापुराण जेको ॿुधी रहिया हो, इन में 18,000 श्लोक, 335 अध्याय, 12 स्कंद, 9 स्कंदन में भक्तन जी कथाऊं, 10 आरे 12 में श्री कृष्ण भगवान जा मिठा मिठा चरित्र। इहो तो श्रीमद भागवत पुराण महापुराण। भागवत यानी भगवान जी कथा, गीता यानी ज्ञान। गीता यानी ज्ञान ऐं भागवत यानी भगवान जी कथा। हाणे समझ में आयो व्यथा? हाणे तो समझियो न, गीता यानी भागवत यानी। बोलो वृंदावन बिहारी।